दोस्तो जॾहिं बि को नओं कमु शुरू करिणो हुजे तव्हांखे त उन में घणो सोचणु तव्हांखे न घुरिजे, छो जो तव्हां जेतिरो उन में सोचींदो ओतिरा ई तव्हांजा इरादा कमज़ोर थींदा। मां पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे ॿारनि जी भलाई लाइ हिकु नए कम जी शुरूआति लाइ क़दम खयों, जंहिं कम मां कुझु सिखी सघां, जंहिं मां ज़िंदगी जो नओं रुख़ मिली सघे, उहो कमु करण में मां देरि न कंदो। सोचण जे लाइ वक़्तु न आहे, अमल लाइ दिलि आहे। मां पंहिंजे घर खां निकितुसि ऐं सिधो पहुतुसि मकली, ऐं हिते मुंहिंजो दोस्त रहंदो आहे कलब अब्बास। महिरबानी महिरबानी। ॿियो ख़ैरु आहे? फ्रूट न आयो आहे छा अञा फुल? देरि सां ईंदो यार, महिरबानी, कंहिंजो इंतज़ारु था कयूं असां खट ते वेही। सुबुह जो टाइम हुयो ऐं फ्रूट वारे जो फ्रूट अञा न आयो ऐं उनजी खट ख़ाली पई, उन ते मां इंतज़ारु करे रहियो हुयुसि कलब अब्बास चांडे जो। ऐं थोरी देरि में कलब अब्बास चांडियो साहिबु अची वियो, जेको मकली में रहंदो आहे। ऐं पोइ असां ॿई हिकु नई राह ते निकितासीं। हीउ रुॻो सफ़र न हो, हीउ हिकु मक़सदु हो, हिकु नए मनसूबे लाइ, नए कम, नई वाट जी शुरूआति जे लाइ। मकली जे मेन रोड ते जीअं ई चढ़ियासीं त हीअ ट्रक जेकी रेती खणी वञी रही ऐं हवा ते उॾी करे असांजी अखियुनि में पई रही, ऐं ॿिया बि मोटरसाइकिल वारा परेशान थी रहिया हुया। हीउ जिथे किथे मसइलो हूंदो आहे, तव्हांजे शहरनि में थिए थो या नथो थिए, ज़रूरु ॿुधाइजो। वाह जवान वाह। कलब अब्बास पंहिंजी गाॾीअ जो रुख़ पेट्रोल पंप ते कयो, ऐं जीअं पेट्रोल पंप ते पहुतासीं त हिन जी गाॾीअ में पेट्रोल मौजूदु हुयो। वरी बि एहतियातन हिन पंहिंजी गाॾीअ में पेट्रोल विझरायो। अॻिते वधियासीं दोस्तो, त मां तव्हांखे पंहिंजी सुहिणी सिंध जी जेकी कींजर आहे उन जा नज़ारा वठायां। हीअ असांजी कुदरत तरफ़ां, अलाह जे तरफ़ां जेकी मिलियल कींजर आहे उहा लाजवाब आहे, जिते हज़ारे न बल्कि लखे माण्हू ईंदा आहिनि टूर करण जे लाइ ऐं विज़िट करण जे लाइ ऐं रातियूं रहण जे लाइ। असां हिते अहम मीटिंग जे लाइ, अहम ॻाल्हि ॿोल जे लाइ पहुता हुआसीं। जंहिं ऑफिसर सां असांजी मीटिंग हुई उन जे अचण में अञा अधु कलाकु जो, ऐं अधु कलाकु असां पहिरियां हिते पहुता हुआसीं। हिन ऑफिस में असांजी मुलाक़ात टंडो अलायार जे अब्दुल जब्बार जरवार साहब सां थी, जेको तमामु बहितरीनु ऐं लाजवाब हुयो। अल्हम्दुलिल्लाह दोस्तो, असांजी मीटिंग सक्सेस वई, कामयाबु वई। ऐं हा, मां हिन मनसूबे बाबति तव्हांखे ज़रूरु आगाह कंदुसि, जंहिं लाइ असीं दिलि सां कमु करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह नओं कमु जल्द शुरू थींदो ऐं अवां सभिनी सां उन जी ख़ुशी बि विराईंदसि। हीउ रुॻो कहाणी न आहे, हीउ हिकु हौसलो, हिकु उमेद ऐं हिकु नए सफ़र जी शुरूआति आहे, जंहिंजो वंड तव्हां सां ज़रूरु वंडबो। कींजर सिंध जी हिकु कुदरती ढंढ आहे, जेका सिंध जे ज़िले ठठो में मौजूदु आहे। हीअ ढंढ पंहिंजी ख़ूबसूरती, हयातियाती अहमियत ऐं पखियुनि जी रिहाइश लाइ मशहूरु आहे। ऐं हा, कींजर ढंढ पाकिस्तान जे वॾे मिठे पाणी जी ढंढनि मां हिकु आहे। कींजर ढंढ जे वेझो कुझु निजी होटलूं ऐं हट बि मौजूदु आहिनि, पर अॻुवाट बुकिंग जी सलाह ॾिनी वञे थी। ख़ासि करे मोकलुनि जे ॾींहं ते ढंढ जे किनारे ते मुख़्तलिफ़ पिकनिक स्पॉट आहिनि, जिते ख़ानदान अची ॾींहं गुज़ारनि था। हितां जी थधिड़ी हवा, सायूं वणकारियूं ऐं साफ़ पाणी जो माहौल ख़ूब लुत्फ़ ॾींदड़ आहे। सियाह आमतौर ते गर्मियुनि में तरण ऐं पाणी में वेंझण लाइ ईंदा आहिनि। हिते हिफ़ाज़ती निज़ाम बि मौजूदु आहे। कींजर ढंढ में ॿेड़ियुनि जूं सहूलियतूं बि मौजूदु आहिनि। सियाह ॿेड़ियुनि जे ज़रिए ढंढ जे विच ते मौजूदु नूरीअ जे मुक़बरे ते पहुची सघनि था। दोस्तो, कींजर ढंढ खां असांजी वापसी थी ऐं असां वापसी में मंझंदि जो टाइम थी वियो, त पोइ मकली ते अची पहुतासीं। ऐं मकली में मौजूदु हिकु होटल तां असां मानी खाइण वेठासीं, ऐं गॾोगॾु इहो बि डिस्कस कयोसीं त हीउ प्रोजेक्ट जेको असां शुरू करण वारा आहियूं उहो कॾहिं कजे ऐं कीअं कजे, उन जे बारे में तव्हांखे जल्द आगाही मिलंदी।